नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं आहियां अंदाज़ पठान। हाणे पेश आहे मيرپور बठورو मां अशरफ चांडियो जी रिपोर्ट। मيرپور बठورو में यूसी मेयर शाह जे चेयरमैन जे ज़ियादतين ऐं मोहल्ले मां सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ जीअं संत महाज़ जे कारकुननि ऐं इलाइक़े वासियुनि पारां सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब जे अॻियां एहतियाती मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते जीअं संत महाज़ जे नुमान शोरो न्याज़ ठाराणी सलमान पखाली गमशाद जतोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी मेयर शाह जे चेयरमैन पारां 5 सालनि में इरिगेशन मोहल्ले वरू शाह मोहल्ले मां सफ़ाई नाहे कराई, जंहिं करे मोहल्ले में गंदगी वधी वई आहे। गटर नाला उबता पटी पिया आहिनि, गंदो पाणी गलियुनि ऐं घरनि में काहे पियो आहे। हिननि चयो त चेयरमैन जे ख़िलाफ़ एहतिजाज कयूं था त हू बाअसर माण्हू आहे। हिन अॻु में बि एहतिजाज करण जे ॾोह में वरू शाह मोहल्ले जे रहवासियुनि ते कूड़ो केस दाख़िल कराए खेनि ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾिनियूं। हिननि चयो त हाणे चेयरमैन क़ौमी कारकुन नुमान शोरो खे कूड़नि केसनि में फासाइण जो धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि इल्ज़ाम मणियो आहे त चेयरमैन 5 सालनि जी बजट पिणु हड़प करे वियो आहे। हिन यूसी में टके जो बि कमु न करायो आहे। हिननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नेप ऐं ॿियनि इदारनि खां जांच कराए चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।